जेकॾहिं को शींहुं आरामी निंड में सुतल हुजे त उनखे गिदड़ समझी जाॻाइण जी कोशिश कॾहिं न कंदा कयो। शींहुं हूंदो आहे, शींहुं हूंदो आहे, पर तव्हां जहिड़ा गिदड़ जो छा बिगाड़ींदा? केतिरो मूं तव्हांखे सम्झाइण जी कोशिश कई, केतिरी कोशिश कई, त बाबा मूंखे मजबूर न कयो। इज़त सां रहण ॾियो ऐं इज़त सां रहो। अरे ही मुंहिंजा अबाना कख आहिनि, दिमन नफ़रतूं फैलाइण नथो चाहियां। जेकॾहिं यकीन समझो त ही मुंहिंजो खयल कदम मुंहिंजी मजबूरी आहे, हिनखे मुंहिंजी ताक़त या मुंहिंजो ॾाढ न समझजो, न समझजो। तव्हांजी हैसियत छा आहे? तव्हांजी हैसियत छा आहे? तव्हांजे अॻियां पंहिंजी ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। बहादुर जे मां हिते पंहिंजी पूरी ताक़त जो मुज़ाहिरो कयां हा न, त लश जा ॿार लिखी वञनि हा। ऐं चइनी तरफ़नि खां बाहि जा शोला भड़की उथंदा ऐं तव्हांजा घर खाक पड़जी वञनि हा। पर ही आख़िरी चक्कर माफ़ अथई, ॿीहर ग़लतीअ जी गुंजाइश न हूंदी। सोनू तू परेशान न थी, यो शुक्र कर त तोखे तुंहिंजे पीउ कुझु न चयो। फराज़, ॻाल्हि इहा न आहे त बाबा साईं मूंखे कुझु न चयो। ॻाल्हि त इहा आहे मां हुननि सां नज़रूं कीअं मिलाए सघंदसि। जॾहिं तुंहिंजे पीउ तो मथां इहा ॻाल्हि ज़ाहिर न आहे कई त तूं इहा ॻाल्हि छो थी ज़ाहिर करी? हाणे जो मां पंहिंजे चहिरे जा तासुर मटाए वञां, पर मुंहिंजो ज़मीर त मूंखे मलामत कंदो न। सोनू, तूं पंहिंजे पाण खे संभाले वेंदी, मुंहिंजो सोच त मुंहिंजो छा थींदो? छा सोचां? तुंहिंजो पीउ आहे, तोखे ख़बर हूंदी त हू केतिरो ख़तरनाक आहे। छा हू मूंखे नुक़सान रसाईंदो? मां बाबा साईं जे लाइ तोखे उहे ॿुधाईंदसि जेको मूंखे ममा ॿुधायो। छा चयो आहे? इहो ई त, जॾहिं इज़त ऐं औलाद मां बाबा साईं खे कंहिं हक़ जी चूंड करणी पई न, त बाबा साईं पंहिंजी औलाद खे कुर्बान करे छॾींदो। हिन जो मक़सदु त मूं मथां अञा ख़तरो डरियो न आहे। अदा, तूं जीअं शहर लाइ निकिरी वई तीअं ई मथां तूफ़ान अची वियो। तूफ़ान असांखे का बि मोहलत न ॾिनई जो असां पंहिंजा पेर संभाले सघूं। असल में बस सुणा साईं, बस। ताकत इस्तेमाल कया। शायद नवाब खान की यह खबर ना है तो लाल खान उठन के भी चोरा बापा रहे चजा उठन के तो पो नवाब खान जे सामू मा किए चुकदस। उन्हें छा सोचियो थे? हाणे तो खुली वेण जो वक्त आयो आ। इहो ही तो नवाब खान चाहे तो खुली सामू ही अचो वेण लाए। पर अदा मुझे लाइ या नई गाल आहे।
सॼे ॻोठ जे साम्हूं असांजी बेइज़ती करे वियो आहे सो बि हिन करे मुराद जे लाइ हाणे मां ॾिसां त इहो छोरो मुराद ॻोठ में कीअं थो रहे जेकॾहिं मुराद खे ॿोड़ीअ में विझी करे दरिया जे हवाले न कयमि न त मुंहिंजो नालो बहादुर न आहे जीअं तूं चाहींदे ईअं ई थींदो मुंहिंजा भाउ 2 ॾींहंनि जे अंदरि मां हिन मुराद खे शहर निकाली कंदुसि जे न कयुमि त मुंहिंजो नालो लाल खान आहे हाणे मुराद छा पर उनजे पीउ खे बि नाहे बख़्श करणो ओठनि खे बि चोरावा पाराए छॾिया पोइ नवाब खान जी छा मजाला जो मुंहिंजे साम्हूं सीनो ठाहे बदनामी कीअं लिखंदी चाचा सोबत फलाद पुराणो नाइम थींदा असां बि गाए वॼाए वठंदासीं मसलो थे फोन करण में देर न कजो असां मां मुराद खे घणो ई सम्झाईंदो आहियां त जल्दी कर मां साथे खे फोन कर पर मुराद जी खुजली ख़तम ई कोन थी थिए पियो थो कुटिजे पर मुड़े ई कोन थो वॾियूं बिटियूं अथसि चए लालू वारनि खे असां मुंहुं ॾेई ईंदासीं हाणे हिनखे इहा ख़बर कोन्हे त लालू वॾो उठ आहे वॾो उठ असां हुनजे अॻियां कवांटऊं लालू जी सट कोन सही सघंदासीं उठनि जा लोॾा उठ ई पचाए जहिड़ो लालू उठा जहिड़ो मां साथ पर इहा ॻाल्हि हुनजे ज़हन में वेही ई कोन थी मीर मोहम्मद हाजी बाबा वॾो उठा या लाल खान अरे हल लालू जी जाइ मासा सां सफ़ा वॾो उठ असल मारी रुगो महार मां हथ कढ ॻाटो हित असल तूफान मचाए पियो चए ॾिठी कोन सभई धूड़ थी विया ऐं इहो लालू ॾिसी वियो अलाए काॾे लिकी वियो लभे ई कोन पियो वाह मासा तवा असुल ठाहे रखी बाबा को मिसाल ॾियणो हई त शींहं सां ॾिया हाथीअ सां ॾिया वञी मिसाल बि उठ सां ॾिनी मारी माता त मारी इहो हड़प छड़प इहो चुटन वारो त न उहो उठ पहिरियों मुंहिंजे ॾाॾे वटि हो चइबो त तुंहिंजे ॾाॾा वटि भलो उठो असल जहिड़ो तहिड़ो अमां चए पई राणो जेको काक ते उठकाए ईंदो न हे हुनजो नंढो भाउ ईअं रोडनि ते ईअं मार मात कढ एॾी धूड़ उॾारींदो माण्हू चवंदा तूफान थो अचे तूफान मुंहिंजो वॾो इश्क आहे एड़ो भलो उठ वठंदुसि रुगो कमदारी मां रोकड़ा बचाए वठां असां त हेलियूं पलाऊं गाॾियूं बिठियूं आहिनि ये उठंदो घटनि जा न न इन टबर में केरु वेंदो आगे दफ़े जानम सां गॾिजी वियोसि मुंहिंजो हाँ कचो पियो थिए सॼी बार त उल्टी बि न आई मूं तोबा कई रुगो शहर पूछे वरी इन दॿे में न वेंदुसि हा बाक़ी मारी पुट हुजे हा त ईअं मानी खाई लांग वरा ईअं जो महार वठां ईअं मैदान तूफान थी वञे जीअं राणो काकता पंहिंजी मुमल सां मिली मोटी ईंदो ईअं मां रातो राति सॼी राति पंहिंजी सिफियाणी सां कचहरी करे असर महिल मारी पुट जी रुगो ईअं महार छिकिया आसानी ख़तम न थिए वरी पंहिंजे घर हाजी बाबा इन जूं ॻाल्हियूं खुटण जूं आहिनि ई कोन तव्हांखे देर पई थिए अरे हाणे बसि वरी मोत पर मासा खे सम्झाईंदो तोखे देर पई थिए हुनखे पाण खे ख़बर कोन्हे गुच्छो अहिड़ो हणंदो मैं मासा त हाणे ॾाढी देर थी चुकी आहे असांखे महिल सां शहर बि पहुचणो आहे मासा पोइ रब रखा हलो रब रखा रब रखा लगे तो मासा द ईद ते का पंजाबी फिल्म मोला जट ते नूरी नत दिथिया तडे से तो रब रखा हां मां भी ते जिते किते जाऊं रब रखा सिबियानी खाने मजो छो तो जी कल खावटी दिनू जो गाने लुड़ कैसा करे हां लुड़ वाली मां थी गया शुरुआत तो कई है या मां वो चई सच थी ममा के खामोश रहण में मजो किथे तो अचे सिबियानी में सहप आहे कान न केंजी बुधे न केंजी सहे इने करे चवाई थी पांजो वात बंद रख माई तो सा त खैर सलाह तो गाला जाई न जेडी मला गालाए तो तुजा हाथ असा ने नीचे में तो वरी केड़ो खैर सलाह जो गालायो आ भले तो वरी जको खैर सलाह जो गालायो आ के चढ़ाण ते कोई मम्मा खा सिखे तुझी पुफी खोड़ा मुझ गीची पटाण जे लाए वदी कन जा कन न भर मम्मा हिन वक्त मां खुदा कारण फैसलो कंदस हिन वक्त डो बुआ जो न पर तहां जो तो के चवा ते अदालत लगाए वही फैसला कर तोबा माई तोबा
ही माई त चए थी केर ॻाल्हाए न रोगो पई मां ॻाल्हायां। इहो बि शुक्र थियो जो हिन जो घटि ॻाल्हाइण आहे। जेकॾहिं ही घणो ॻाल्हाए त अलाह थो ॼाणे असांजो कहिड़ो असर थिए। हाणे छॾ जहिड़े खे वञी कम कर बगो पचाए न ठाहे असांजे लाइ। माई ॾिसो त सही मां ॼण तुंहिंजी नौकरियाणी आहियां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां चांहि में तोखे ज़हर न विझी ॾेई छॾियां। मम्मा न मैं शक न समझजाए कॾहिं बुआ ज़हर ॾियण में देर न कंदई। इहो तॾहिं ॾींदी जॾहिं मां हुन माई जे हथनि जो खावां न। बुआ हिकु ॾींहुं तुंहिंजे खाधे में ई ज़हर विझी बुआ बि छा आहे। ये छा था रमजान? हां इस तो सही बाथरूम में गिरा है तकिया तो हणे। हां इन आजू तक घर में व्यारे बैठो तो खा लाई और इसने तो मोचरो तो घर खो निकले त खानो ही खाई भी थी खावल जो उन सगन जगड़ी को खाई भी थी कढी से पात रानी घर मो बाहर त मो आसरो पले। हां तोडी तुजा कुड कुरकी ये पई यार रमजान जो न बड़े जो पियो खावा उथया था रमजान इन मोए जु गालू सखी पिया मुरकन मुजी पिया कुरकन बडो सखी आई तो जो देगी भी तो चढ़न न ए पाण मते तो बेन के घर ते वेला टारी। भला गाल त बुधो तवा भाई मुझे भजाण जे चक्कर में आयो छा गाला मुआ शर्म कोन थो अचे एड़ियूं गालियूं कंदे। भाई ने में शर्म जी केड़ी गाल आहे मु त समझो मता तहां बिनी जी पाण में अखट के होजे उठी तो दे रमजान। हां ए वो अन्य फागा रखे मो कितना केवा हां कितना के तुम्हें हां तो मुझे खाने में तो क्या है ए जा तुम रोज पातर खाई तब ना थपड़ी हां तो नथी जमा तो तेरे जाई में फागा वो हराउता है होने अल्लाह तोडी तुजा कुड मानू पई मारी जेकॾहिं अहिड़ो बकवास कंदे न त पोइ हशर में अहिड़ो ई थी। यार हाणे कसम खणी सच ॿुधाए त मां बकवास कई आहे तुंहिंजे अंदर में बिल्कुल आहे। मां त सम्झां थो तूं पहिरें नंबर जो थोको आई हाणे पंहिंजी उमिरि ॾिस ऐं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुध भई पेर क़बर में अची पिया अथई अलाए कहिड़े टाइम ते क़बर अचे गई अल्लाह अल्लाह करे गुनाह बख़्शराए या अञा वेठो तो इश्क जूं ॻाल्हियूं करी। यार ॻाल्हि ॿुध माण्हू पोड़ो थी वेंदो आहे पर हुनजी दिलि पोड़ी कोन थींदी आहे दिलि सदाईं जवान हूंदी आहे। सचन साईं न चयो आहे त इश्क ॿुढा न थी वे थोड़ी चिटड़ी होएसि ॾाढ़ी। हा साईं ॻाल्हि त ईअं थो करे जीअं साबा जन्नत जी हूर हुजे ऐं मुंहिंजी हुनजे मथां दिलि अची वञे। अबा लंगीअ खे लानत आहे न लंगीअ खे लानत आहे जंहिंसां दिलि अड़े तुंहिंजूं साबा सां अखिड़ियूं अटकी वयूं आहिनि न त तोखे साबा जन्नत जी हूर नज़र ईंदी हूर। चिमका कम खे अरे खमू हथ के तेज हला जी अम्मा के खबर पए तो मुझा पुट सुधरी हाने रगड़ो अरे ग्यारी खटड़ कम के पट अरे अम्मा जी दिल खटनिया चरिया वारो कर रिपीट पाटली भरिया सजो आगु रहो पिया अम्मा जी ने वनी तू पापा छुटल हेडे मुझो कम ॾिस चिकन हेडे छा है अम्मा सब मलीर करे तो लिखा जल्दी मोट कर अदा तू जल्दी मोट सफा कम के लेवल में करणो अम्मा जी ने ॾिस मुझा पुट कम के खयो बिठा अरे
तो उठण पे थोचे अम्मा हेडे अरे अम्मा भी प्यालो करने लगी तो अम्मा अजय जो कप कर लिया मां गुजारे हुए था अंदरा चादर कड़िया था मांगे मथा में जो अरे जे करे पानी आनंद ॾिठो त छा चवंदा त साहिबा निधड़ किया पेरे ने था कुपन मुझे पता चला अरे बाप साजी गुजारे वाले तक बजा गया होता वहाँ तुझी गप्प मार कमर ठाई तो जो यो लाश करो केरो खड़ो तो वो सागा दर तो रही किराया जा मारू खुराना पवता कमर ने दादा बाबे दा ये बोले दा मुझे बता कर दे ना कर मुझे नो कोने पैर में था पिया लगा हमारा हाथ पैर हटायो इन तो दुनिया और लगे ताला पिंड पुटन मुदे बल्ला हमारे सती मरी हुई जाई होनी जाए दादा नो गया भी तो तक मैंने मोकल जैसे दादा मोचना चाहिए दिया हुआ है सही अरे अम्मा के बची अम्मा मेरा जाए अम्मा भजन जी कही थे न मथे वारो एड़ो नंढो हणंदो साईं कबूतर वांगुरु गोटी खाई किरी पवंदे नंढो नान जा मुर्स माण्हू ई त हाथे खाली भेजो अरे ॾिसोसि चाचा उनजे घर में जेतिरा बिल्ला हुजनि फ़िलहाल इने बिल्ले खे वठो बाबा अरे हलांदो जॾहिं माण्हू हिते सां हले त थक लाज़मी हा हल हलो अड़ते चादा ॾिसो वठो हिनखे उतारियो खणी हलोसि ताईं हिनखे खणी अचो हेॾा